नाज़रीन लाड़काने मां अहम ख़बर शामिल कंदा हलूं त मदई जे लबे महरान महिला वासिण 23 साल शादीशुदा नारी अलमास ज़ाल फराज़ उमरो घर वारनि खां नाराज़ थी मुबैना तौर ज़हरीली दवा पी ख़ुदकशी की कोशिश कई, जंहिंखे वारसनि बर वक़्त खणाए लाड़काने इस्पताल पहुचायो, जिते नारी फोत थी वई। नारीअ जे फोत थियण ते वारसनि में कोहराम मची वियो। होरा नारीअ जे वालिद गुलशन मीराणीअ जो चवणु हो त धीअ शैम्पू पी ख़ुदकशी की कोशिश कई, जंहिंखे लाड़काने इस्पताल आंदो, जिते डॉक्टरनि पारां ग़लत इंजेक्शन लगाइण सबबि संदसि गलो सुजी वियो, जंहिं सबबि हू तड़पी फोत थी वई आहे। हिन अख़्तियारनि खे अपील कंदे चयो त नोटिस वठी गफ़लत कंदड़ डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे। होॾां इलाइक़े में चुबोल आहे त नारीअ पारां कारो पत्थर पी पंहिंजी ज़िंदगीअ जो ॾीओ उजाए छॾियो आहे। नाज़रीन ॿिए पासे मुबैना ख़ुदकशी कंदड़ नारीअ जे वालिद जो इंतिहाई अफ़सोसनाक बयान साम्हूं आयो आहे, जंहिं सबबि इस्पताल जे डॉक्टरनि तोड़े आम अमले में तशवीशनाक सूरत हाल पैदा थी पई आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त वक़्तन फ़वक़्तन अहिड़े क़िस्म जी सूरत हाल पैदा थियण सबबि हिक पासे असांजूं ज़िंदगियूं रिस्क ते अची वेंदियूं आहिनि त ॿिए पासे वरी इलाज करण में सख़्तु दुश्वारियुनि सां मुंहुं ॾिसणो पवंदो आहे। कैमरामैन सुलेमान मेमन सां गॾु कमांडो पवार, सचाई न्यूज़, लाड़काना। मां मदई जी जो आहियां। अच्छा, छोकिरी जी उम्र घणी हुई? 28 साल आहे, शादीशुदा आहे। हुन शैम्पू पीतो, चवंदो मां भुगड़ा खपण आयो आहियां। हा, को मसलो ई न आहे, शैम्पू कढणो को मसलो न आहे। हिननि जो रिपोर्टां निकिरंदियूं 3 कलाक नंढड़ी खे हुननि दरपदर कयो आहे। नालो ॿुधायो, नालो ॿुधा बोलो सर, छा मसलो थियो आहे? मसलो इहो थियो आहे, नंढड़ी खणी आया इस्पताल, मां होटल ते बिज़ी हुयुमि, मुंहिंजो होटल आहे ॿुधाई बाबा। जॾहिं इस्पताल खणी आया, नंढड़े पुट मां सां राब्तो कयो, चए ट्रीटमेंट नथा कनि, रिपोर्टां लिखी ॾिनियूं अथऊं, खून कढियो अथऊं, चए खून जी रिपोर्ट थींदी। इहो वजह न हूंदो आहे, उन जी हूंदी आहे सफ़ाई, हॾे ते वाश करणी हूंदी आहे। छा चवणो आहे डॉक्टर जे? चवणो डॉक्टर हथ सां मारी जेका आख़िरी इंजेक्शन आहे उहा मां खसे वियो आहे हथ मां, मां उनखे सुञाणींदो आहियां, छॾींदोमांसि न, तॾहिं हितो निकिरंदुमि जॾहिं उनखे हितो गोली हणी मारे निकिरंदो मां, तॾहिं मां मीराणी मदई जो आहियां, न त मदई जो मीराणी न सम्झजे। अदड़ी खे कहिड़ी तकलीफ़ हुई बाबा? तकलीफ़ कुझु बि न, कुझु भली हुई, बस घर उन शैम्पू पीतो, शैम्पू का अहमियत नथो रखे। अच्छा, डॉक्टर तव्हांखे रत इंजेक्शनूं असां कढियूं न, रिपोर्ट अचे, रिपोर्ट 9 बजे 3 बजे दाख़िल थी विया, जॾहिं रिपोर्ट अचे उनजी ट्रीटमेंट ई न थी आहे। सही बा तव्हांजो मुतालबो मां डॉक्टर खे हिते सरेआम गोली हणंदो, भली मीडिया हुजे, पुलिस हुजे, SP हुजे, DIG हुजे, मिनिस्टर हुजे, मारे पोइ ईंदोमांसि। जे न वञासि, चइजांइ मदई जी मीराणी न वई, घर बि मारींदोमांसि।